शान बुधी रहा हो। अल्लाह करीम जे दर दुआ है, रब करीम तवां के हर हर घड़ी जो अणपुट अजर अता फरमाइंदो। प्यारा दोस्तों, करबला जो वाक़ियो जुल्म डाढ़ ऐं जबर जो उहो सन हुआ जिनजो मिसाल न अॻु थो मिले न पोइ थो मिले। जिए नबी जे शहजादन के करबला जे मैदान में घुराए, खत लिखी, दावतूं ॾेई घुराए ऐं उन्हनि सां ज़ुल्म, जोर ऐं ॾाढ कयो वियो, जंहिंजो इंसानी तारीख़ जे अंदरि को मिसाल न थो मिले। मुझा प्यारा दोस्तों, करबला जे वाक़िए के ॿुधण खां अॻु में हीअ ॻाल्हि आउं तव्हांजे ज़हन नशीन करणु चाहियां थो। तव्हांजो मुकम्मिल ध्यान ऐं तवज्जो चाहींदुसि। जीअं महिरबानी करे मजलिस में आया हो ते मुंहिंजी ॻाल्हि खे गौर सां ॿुधजो ऐं पलव में कुझु खणी मोटिजो। इंसान जी तबीयत, इंसान जी फितरत में इहा शइ रखियल आहे, जॾहिं इंसान खे ताक़त मिलंदी आहे, कुवत मिलंदी आहे, कुर्सी मिलंदी आहे, दौलत मिलंदी आहे, जाह ऐं हशमत मिलंदो आहे, जॾहिं उनजो आर्डर हलंदो आहे त इन टाइम ते इंसान जी आज़माइश शुरू थींदी आहे। तमामु थोरा हूंदा आहिनि जेके इहो ड्रव पचाए सघंदा आहिनि। अक्सर इंसाननि जी तबीयत ऐं फितरत आहे, जॾहिं उन्हनि खे पैसो मिलंदो आहे त सिंधी में चवंदा आहिनि मगी चढ़ंदी आहे, मगी, दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। जेकॾहिं हिकिड़े नालाइक माण्हू खे घणो पैसो मिली वञे, नाअहल माण्हू खे कुर्सी मिली वञे, इक़्तिदार मिली वञे, उन जो कम करे, उन जी ज़बान कम करे, त पोइ उन जो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। दुनिया जे ज़ोर ते, दुनिया जी ताक़त ऐं ॾाढ जे ज़ोर ते उहो ज़ुल्म शुरू कंदो आहे, ग़रीबनि जा हक़ मारींदो आहे, मिस्कीननि सां ॾाढ जबर ऐं ज़बरदस्ती कंदो आहे, हक़दारनि जा हक़ मारींदो आहे। छा इहा ॻाल्हि अॼु बि असांखे नज़र अचे पई या नथी नज़र अचे? भला सम्झो अलाए कोन सम्झो? सोने हुसैन जे सदके, करबला जे शहीदनि जे सदके मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कजो। इंसान खे जॾहिं दौलत मिलंदी आहे, पैसो मिलंदो आहे, त उनजो दिमाग़ ठिकाणे ते न रहंदो आहे। पोइ उहो फिरौन बि बणिजी वेंदो आहे, उहो हामान बि बणिजी वेंदो आहे, उहो यज़ीद भी बणिजी वेंदो आहे, उहो उबैदुल्लाह बिन ज़ियाद भी बणिजी वेंदो आहे, उहो शिमर भी बणिजी वेंदो आहे, उहो पंहिंजी औकात विसारे वेंदो आहे, उहो पंहिंजी असुल नसुल, पंहिंजी असुलियत के विसारे वेंदो आहे। दुनिया जो नशो ऐं कुर्सी जो नशो इंसान खे अंधो बणाए छॾींदो आहे। तमामु थोरा हूंदा आहिनि जेकी पैसे जो, कुर्सी जो ड्रव पचाए सघंदा आहिनि। जॾहिं दुनिया घणी थी वञे, पैसो जाम थी वञे, या कुर्सी इक़्तिदार मिली वञे,
त पोइ उहे ग़रीबनि मिसकीननि ते ॾाढो ज़ुल्म करण में उन्हनि जे अंदर ते हिकिड़ो पर्दो चढ़ी वेंदो आहे। उन्हनि खे हक़ नज़र न ईंदो आहे, सच नज़र न ईंदो आहे। कुर्सी जो नशो उन्हनि खे अंधो बणाए छॾींदो आहे। जीअं हींअर कुर्सी जे नशे में हिंदुस्तान वारो मोदी अंधो थी वियो आहे। जे कश्मीर जे मज़लूम मुसलमाननि खे बंदि करे कर्फ्यू लगाए 35 ॾींहं गुज़री चुका आहिनि। मिसकीन पंहिंजे घरनि में बंदि आहिनि। बीमारनि खे दवा नथी मिले, उञारनि खे पाणी नथो मिले, बुखारनि खे मानी नथी मिले। ग़रीब मिसकीन उन्हनि जूं न्याणियूं ज़बरदस्ती खणी उन्हनि सां ॾाढी जुर्म कयो थो वञे। मुंहिंजा दोस्त उन्हनि कश्मीरी बचड़नि जा नंढड़ा ॿारड़ा खणी माइरुनि जे साम्हूं उन्हनि खे कुठो थो वञे पियो। हेॾो ज़ुल्म थी रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो उहो सन 61 हिजरी वारो यज़ीद जे इमाम हुसैन जे बचनि जे मथां ज़ुल्म कयो हो। पर इहो असुल नशो दुनिया जो आहे, दौलत जो आहे। हर दौर में दुनिया जा इहे ॾाढ मुड़सी करण वारा यज़ीद थींदा रहिया आहिनि ऐं अॼु बि थी रहिया आहिनि। कल्ह मूं हिकिड़ो इंटरनेट ते वीडियो ॾिठो। पंजाब सरगोदा पंजाब जो शहर आहे असांजे पाकिस्तान जो। हिकिड़ा 2-3 ॼणा गॾिजी हिकिड़ो वॾेरो आहे ॻोठ जो। हिकिड़े ग़रीब जा हथ ॿधूं पेर ॿधूं। वीडियो भरिजे पई। उन जा ग़रीब जा हथ पेर ॿधी ऐं लोह तपाए, लोह जूं सीखूं तपाए उनजे मख़सूस उज़वनि खे ॾंभ पिया ॾियनि, उनजे बदन खे ॾंभनि पिया। ऐं हू ग़रीब रड़ियूं ॾाहूं पियो करे। मुंहिंजा दोस्तो इहो छा आहे? ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, वॾेरो आहे, पुलिस हुनजो चयो मञे थी त हू पंहिंजी ताक़त ऐं ॾाढाई ॾेखारे थो। मुंहिंजा दोस्तो तव्हां अल्लाह जो शुक्र कयो जो रब तव्हांखे ग़रीब कयो आहे। अॼु जे गर्मी में अचे हिन मजलिस सोणे हुसैन जी मजलिस में वेठा आहियो, ग़रीब आहियो तॾहिं पंड ते वेठा आहियो, गर्मी में वेठा आहियो। हिते मूंखे ॿुधायो को MPA वेठल नज़र अचेव थो, को MLA नज़र अचेव थो? छा उन्हनि जो हक़ न आहे हीअ मजलिस ॿुधण अचनि? ही हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि। वॾेरनि जो हक़ न आहे हिन मजलिस में शरीक थियनि। पर वॾेरनि खे नशे खां वांधिकाई कोन्हे, दौलतमंदनि खे ज़ुल्म ऐं ॾाढ खां वांधिकाई कोन्हे। तव्हां ग़रीब आहियो तॾहिं तव्हांखे अल्लाह ताला हीअ दीन वारी दौलत दिल में घणा सलाहूं ऐं रिथूं रिथियूं वेठा आहियो त साईं खां दुआ घुरायूं त पैसे जो भउ थिए, पैसो मिले। बाबा जंहिं हाल में रब रहायो अथव शुक्र कयो, इहो हाल भलो। दुनिया जेतिरी घणी थींदी, पैसो जेतिरो घणो थींदो, ओतिरो उनजो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे, ओतिरो उनजे हथनि में, उनजे सीने में सख़्ती अची वेंदी आहे। ग़रीबनि खे चिचलाईंदे उनखे बाज ऐं तरस न ईंदो आहे, छो त दुनिया जो नशो उनखे अंधो बणाए छॾींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो हिकिड़े माण्हू खे शहर जे ॿाहिरां बदन ते अंग ओढ़ण जो कपिड़ो न हुजेसि। शहर जे ॿाहिरां हिकिड़ो खॾो हुजे, ओटनि जी खॾ जीअं थींदी आहे न, मिटी कढंदा आहिनि, उन खॾ में वेठो हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी पाक चादर वेढ़ायसि। अबा तूं ॿाहिरि छो वेठो आहीं? झंग में हिन खॾे वेठो आहीं? चइसि मिसकीन आहियां, ग़रीब आहियां, कुझु बि न आहे, अंग ओढ़ण जो कपिड़ो न आहे, खाइण जे लाइ मानी न आहे, पीअण जो पाणी न आहे, तंहिंजे करे मां हिते वेठो आहियां। राति थींदी सिज लहंदो, पोइ ऊंदहि में निकिरंदो आहियां। माण्हू केला खाई खलूं उछलाईंदा, नारगियूं खाई खलूं उछलाईंदा, मेवनि जूं खलूं वणनि जा पन खाई पेट पालींदो आहियां। एतिरी मिसकीनी आहे, गुरबत आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला, मुंहिंजा रब करीम, तूं हेॾो बाझ भरियो रब आहीं, हिन मिसकीन खे छो एतिरो तो तंग कयो आहे? मौला हिन खे कुशादी रोज़ी ॾे। रब फरमायो त मूसा इनखे तूं नथो सुञाणी, मां थो इनखे सुञाणी।
ओ पोयों वारा आवाज डोला समझो था अल्लाह कंदो मदीने वींदो खोले चो सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह के फरमायो त मूसा करीब कयम मिस्कीन पणायो मां छो जाना थी हो केड़ी तबीयत जो आ जे मौला मां तुझो नथी आया तो के अर्ज तो कया इन मिस्कीन जी गुरबत खत्म कर मिस्कीनी खत्म कर नबी सगोरे दुआ घुरी ऐं अचे दुनिया वरी उन जे मथा पैसो डोकड़ माड़ियूं बाग बंगला वडो मालदार थी वियो साल ब गुजरियो आ त हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुतो अचे लंघियो बिठी त खल्क खुदा जी गड्डा सजे गोठ जा मानू बाहर निकता बीठा है न एकड़े मानू के बधो थन जंजीरन में पूछा कि ही केर मानू आ इनके छो बधो थन जोजी एकड़ो मिस्कीन हुयो जेके अंग ओढ़ण जो कपड़ो न हुयो मूसा नबी सगोरे दुआ दिनस पैसो थियो दौलत थी बाग बंगला थिया अज रात नशो पीते शराब पी ऐं पाड़े वारे जे घर खड़ी वियो ज़ाल मुर्स पाण में हिकड़े बिस्तरे ते हुया मुर्स के तलवार जी नोक ॾेई चिंची मथे तुंहिंजी ज़ाल सां मां आराम कया हुन चयो बेग़ैरत तूं मुंहिंजे घर में कीअं खिड़ी आयो ही मुर्स जी उथियो त हुन सां विड़ी पियो तलवार खणी हुन खे जो हयई त माई जे मुर्स खे मारे कत्ल करे विधई पो उन औरत सां ज़िना कयई यानी शराब पीतई कत्ल कयई ज़िना कयई बादशाह उन के गिरफ्तार करायो आ हुकुम ॾिनई त इनके फाई चाढ़ियो ही माण्हू गॾु थिया आहिनि उन ज़ालिम खे फाई था चाढ़नि पिया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेझो वञी ॾिठो सुञातई त उहो साॻियो माण्हू हुयो जेको खड्डे में वेठो हुयो ऐं जेको केलन जूं खल्लूं खाई गुज़ारो कंदो हुयो जॾहिं दौलत थी पैसो थियो त वरी कम इहे शुरू थी पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी अचे फिरौन ते तव्हांखे वॾी कावड़ आहे यज़ीद ते तव्हांखे वॾी कावड़ आहे थियण बि खपे इब्न ज़ियाद ते वॾी कावड़ आहे पर जे न असां वटि दुनिया ऐं दौलत घणी थी वञे त असां वण घोड़ो न ॿधूं अल्लाह खां दुआ घुरो त रब शल ज़ुल्म खां बचाए दौलत उहा ॾिए जेका असांजे दुनिया आख़िरत जे फ़ाइदे वारी हुजे ज़ुल्म खां रब बचाए मुंहिंजा दोस्तो जॾहिं इंसान खे दौलत जो नशो चढ़ंदो आहे मुड़े ध्यान कयो जॾहिं दौलत जो नशो चढ़ंदो आहे न त उन जे अखियुनि मां हया निकिरी वेंदो आहे उन जे दिलि मां मेहर मोकिलाए वेंदी आहे उन जे सीने मझां प्यार मोहब्बत शफ़क़त मोकिलाए वेंदी आहे उहो वाशी दरिंदो बणिजी वेंदो आहे फाड़ींदड़ जानवर जीअं बखेड़ हुजे जीअं चीतो हुजे जीअं शींहुं हुजे फाड़ियुनि में जानवरनि खे फाड़ण में देर न कंदो आहे त दुनिया जी दौलत ऐं दुनिया जो नशो उन खे ईअं बखेड़ वांगुरु बणाए छॾींदो आहे पर अल्लाह जो फरमाए त दुनिया वारो दुनिया जे नशे के ॾिसी ज़ुल्म न कजो बादशाही मूं रब जी आहे हुकूमत मूं अल्लाह जी आहे मालिक मां अल्लाह आया जियारण वारो मारण वारो उपाइण वारो निपाइण वारो गरीब खे मिस्कीन बणाइण वारो मिस्कीन खे अमीर बणाइण वारो जो अल्लाह तमश फिल अर्द मरहा मुझी जमीन ते अकड़ जी न हलो बाह लोडे गुरूर सा न हलो तवा जो गुरूर सा हलड़ मु रब के पसंद ना है इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला न तू जमीन के चीरे सगंदे न तू आसमान जेडो वडो थी सगंदे पुटरियो 5.5 फुट जो मानू है न जमीन के चीरे थो सके न वडो आसमान जेडो थी सके तो हाओ कन न ॻाल्हायो छो नथा इंसान जे पाचो पंहिंजे पेर में फासे त बूथ भर वञी किरे मुड़सी आहे जेकॾहिं
बिन रातियुनि जा जुलाब लगन त अखियुनि जे अॻियां अंधारो ऐं तिरवरा अची वञनि हैसियत ही है रब फरमाए तो मुझी धरती ते बानो वही बानो थी हल मुझी जमीन ते जुल्म न कर डाढ मुर्सी न देखार जेकरे डाढ मुर्सी देखारी त मां अल्लाह सभनी डाढन का वधीक डाढो आहियां जैसा जुल्म थिए थो न उन जो मददगार अल्लाह हुआ जालिम का बदले वठण वारो चो अल्लाह हुआ मजलूम जो हामी नासिर मददगार गालायो केरा हिकड़ो गरीब हारिया मिस्कीन जालिम वडेरो उन जे नंगन में पूरी नजर थो रखे उन जो हक खाई थो वने कमंद जा पैसा इंदड़ पान पंजे नाले ते कढाए थो गरीब के हक न छोड़े मिस्कीन कुछ ही न थो सके रब फरमाए तो गरीब तू दिलगीर न थी तू दुखारो न थी तुझो मददगार मां अल्लाह पाण सुभान अल्लाह डाढन खे जेके डाढ मुर्सी ॾेखारनि था उन्हनि खे अल्लाह ताला दुनिया में भी सजा दिए थो तो आखिरत में भी सजा दींदो हाने बुधो अल्लाह जे कुरान मझा जेका न मूं आयत सगोरी पढ़ी आ इन में अल्लाह ताला एड़न मानन जे लाए रब जो कुरान जो ऐलान हिकड़ो भेरो सलात पढ़ो मोहब्बत सां दर्ज कया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून जेके ज़ालिम कम कन था न जेके ज़ालिम कम कन था तवा ये न समझो त अल्लाह उन्हन का बेखबर जालिम जेको जुल्म था कर गरीबन जा हक था खाइन केके ईज़ाइन था केके दुखाइन था केके सताइन था केजो हक खाई था वजन तवा ये न समझो त रब का इनन जी गाल कुछी आ वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून जालिम जेकी कम कन था अल्लाह उन्हन के चंगी तरह ॾिसे थो पसे थो जाने थो सुञाणे भला जॾहिं ॾिसे बि थो ऐं ज़ालिम ज़ुल्म भी कन था उन्हनि खे सज़ा छो नथो ॾिए उन्हनि खे रोके छो नथो ज़ुल्म हले थो पियो साम्हूं 34-35 ॾींहनि खां कश्मीर वारा तड़पी रहिया आहिनि ज़ुल्म पियो थो हले अलाह का मोदी ॾाढो आहे छा मोदी जी फौज अल्लाह का ॾाढी आहे छा छो रब छो थो मदद करे अल्लाह तो फरमाए इन्नमा युअखिरुहुम अल्लाह ज़ालिमन के मोहलत दींदो आ ढिघरस दींदो आ जे उन अंधो आ रब उन के अन्या छडींदो आ तो भली थाबा खाए भली फटके इन्नमा युअखिरुहुम लियौमिन तशखसु फीहिल अबसार रब उन के ढिघरस दींदो आ मोहलत दींदो आ उन ॾींहं ताईं जेको क़यामत जो ॾिहाड़ो आ जे ॾिहाड़े ते माण्हुनि जा धोता पटिजी वेंदा ज़ालिमन जा धोता पटिजी वेंदा मुहतीन मुकनी रूसहिन उहे काटा मथे करे न सघंदा ऐं टोड़ंदा कंध हेठि हूंदनि टोड़ंदा ऐं अखि छिंभी न सघंदा जेमल रब जी सरकार ॾाढी सरकार जी दरबार लगंदी क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हैबतनाक ॾिहाड़ो हूंदो जंहिं ॾिहाड़े ते पीउ पुट जो मददगार न हूंदो भाउ भाउ जो यार न हूंदो दोस्त दोस्त जी रड़ न ॿुधंदो मां पंहिंजे बच्चन जी मदद करण वारी न हूंदी उन ॾिहाड़े ते रब फरमाईंदो इन्हनि जा दोदा पटिजी वेंदा अखि छिंभी न सघंदा व अफ़इदतुहुम हवा उन्हनि जूं दिलियूं बद हवास बणजी वेंदियूं उहो फ़ैसिले वारो ॾिहाड़ो आहे जेको अल्लाह ताला क़यामत जो ॾिहाड़ो बणाए चयो उन ॾिहाड़े ते
वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन। ए दादू वारो, ए मोरे वारो, ये न समझो त अल्लाह के खबर न है, अल्लाह इनके जुल्मन का अनजान वा न। वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन, जेके जुल्म करण वारा है न, अल्लाह उनके चंगी तरह सा जाने थो। पर थोड़े वक्त जे लाइ रब डिघी रसी ॾींदो आहे, थोड़े वक्त जे लाइ रब मोहलत ॾींदो आहे ज़ालिमनि खे। जीअं तव्हां ॾिठो आहे न शिकारी कलूअड़ो विझी मच्छी फासाईंदा आहिनि, ॾिठो आहे न, पोइ उन में कलूअड़े में नंढड़ी मच्छी विझंदा आहिनि, पोइ वॾी मच्छी यदि चवंदी आहे शिकार थी कयां, उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त शिकार करे नथी पर शिकार थिए थी। उहा चाहींदी आहे शिकार कयां पर ख़ुदि शिकार थी वेंदी आहे। जेॾी महिल उहा नंढड़ी मच्छी खाईंदी आहे, वॾो मच्छ मांगर मच्छ जेॾी महिल नंढड़ी मच्छी खे खाईंदो आहे त उहा ॾोर डिघी हूंदी आहे, कलूअड़े में ॾोर डिघी बदल हूंदी आहे। पोइ मच्छी शिकार खाई हेॾे भॼंदी होॾे भॼंदी, चवंदी शिकार करे चुकी आहियां, पर उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजी ॾोर मारीअ जे हथ में आहे। जेॾी महिल मारी छिकींदो त मां मारी जे अॻियां हूंदसि, शिकार ख़ुदि बणिजी वेंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, रब फरमाए थो त मां बि ईअं ज़ालिमनि खे मोहलत ॾींदो आहियां। उहे चाहींदा आहिनि त ग़रीबनि जो शिकार था कयूं, पर उहे ख़ुदा जे ॾमर जो शिकार बणिजी वेंदा आहिनि। जॾहिं मां उनजो हिकिड़ो मिसाल थोरो पेश कंदुसि। जेॾी महिल इमाम हुसैन खे ख़त आया कूफे मंझा, 18,000 ख़त आया, 18,000। साईं अचो, असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं, असां तव्हांजी बेअत कंदासीं। पोखूं पची वियूं आहिनि, मेवा ताज़ा तयार थी विया आहिनि, तव्हां महिरबानी कयो असां ॾे अचो, असांखे दीन सेखारियो। असां यज़ीद जी बेअत न मञी आहे, असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं, असां ॾे कूफे अचो। 18,000 ख़त लिखी घुरायूं। इमाम मुस्लिम चयो त इहे कूफे जा माण्हू धोखेबाज़ आहिनि, मां पंहिंजो कासिद मोकिलियां त पहिरीं हालात जो जाइज़ो वठे, ख़बर पवे त वाकई सच्चा आहिनि या रुॻे इहे ख़त लिखी दावत ॾिनी अथनि। हज़रत इमाम हुसैन पंहिंजे सौट हज़रत मुस्लिम बिन अकील खे कूफे रवानो कयो आहे। मुस्लिम बिन अकील हज़रत इमाम हुसैन जो सौट आहे, चाचे जो शहज़ादो आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हज़रत सैयदना मुस्लिम बिन अकील मदीने मां मक्के मां रवाना थियनि था। साईं जा ॿ शहज़ादा आहिनि, हिकिड़े जो नालो आहे मुहम्मद, उन जी उमिरि आहे 8 साल। ॿिए जो नालो आहे इब्राहिम, उन जी उमिरि आहे 6 साल। 8 साल 6 साल का वॾी उमिरि त न आहे न। ये बई बचड़ा हुया जन जी पंजे अब्बे मुस्लिम सां वॾी मोहब्बत हुई। रात जो सुम्हंदा पंजे अब्बे जे भाकुर में सुम्हंदा हुया, सुबुह जो उथंदा हुया। हज़रत मुस्लिम पंजे बचड़नि जे मथे ते शफ़क़त जा हथ फेराईंदा हुया। मुंहिंजा दोस्तो, जेॾी महिल हज़रत मुस्लिम खे हुकुम इमाम हुसैन जो मिलियो आहे त तव्हां कूफे वञो, जेॾी महिल पाण तयार थिया त नंढड़ा बचड़ा अर्ज़ करण लॻा त बाबा साईं असां बि अव्हां सां गॾु हलंदासीं। इमाम मुस्लिम फरमायो, बच्चा सफ़र ॾिठो आहे,
सौ परिया विच मेरे न रेगिस्तान जा बंदे ने बच्चा तव्हां इते घर में रहो पंजी अमड़ जे आगोश में रहो बचड़ा चवण लगा बाबा असा तव्हां का सवा रही न सकंदासीं बच्चन वारा पंजे हियां ते हथ रखो के बच्चा ॾाढा वणंदा आहिनि औलाद हर को प्यारो आ पर के सां वधीक हुंदी आ इमाम मुस्लिम पंहिंजे बच्चन जी फरमाइश के उन्हनि जे अर्ज़ के तारे न सघियो फरमाई पुटड़ा हलो त मां तव्हांखे पाण सां गॾु वठी थो हलां न त जंग जो इरादो हो न को उते का लड़ाई हुई न का बगावत हुई हुत विया पे त कूफे जे माण्हुनि ख़त लिखी दावत ॾिनी आहे मुरीद आहिनि मुहिब आहिनि पंहिंजे तिॾे ते उन्हनि घुरायो आहे बचड़नि खे बि वठी निकिता इहा त ख़बर न हुई त इहे पैसे जी लालच में अची करे दुनिया जे नशे में अची करे या इब्न ज़ियाद जे उन ड्रेजारण धमकाइण जे करे उहे मुरीदन मां मरीज़ थी वेंदा उहे हुबदारन जा दुश्मन बणजी वेंदा इहा त ख़बर न हुई इमाम मुस्लिम पंहिंजे बच्चन खे वठी मके मजा कूफे रवाना थिया 18,000 कूफे जे माण्हुनि बेअत कई घणा 18,000 माण्हुनि बेअत कई आहे मां किसे जे तफसीर में वञण नथो चाहियां मुंहिंजा दोस्तो आख़िर जॾहिं कूफे जो गवर्नर यज़ीद बदलायो नुमान बिन बशीर खे गवर्नरी तां माज़ूल करे उबैदुल्लाह बिन ज़ियाद जहिड़े जाबिर ज़ालिम खे कूफे जो गवर्नर बणायई उहो ज़ालिम जंहिंजे मन में मेहर न आहे जंहिंजे अंदर में हया न आहे जंहिंखे कुर्सी जे नशे अंधो बणाए छॾियो आहे इब्न ज़ियाद जीअं कूफे में पहुतो आहे कूफे जे सरदारनि खे कैद कराए चयईं त यादि रखो जेको इमाम मुस्लिम जो साथ ॾींदो उन जा बच्चा यतीम कंदुसि उन जूं ज़ालूं रनड़ूं बणाईंदुसि उन खे सिर कलम कंदुसि उन जा जेकी बि हुबदार साथी कौम कबीले वारा हूंदा जंहिं हुसैन जी बेअत मञी आहे जंहिं मुस्लिम जी बेअत कई आहे उन खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾींदुसि इब्न ज़ियाद चयो मां ॾिसां थो त कन माण्हुनि जे इचुनि ते कंध लड़की रहिया आहिनि ॼाण उन्हनि जा कंध मां कटींदुसि इहो इशारो ॾिनई त मां तव्हांखे मारींदुसि उफट मारींदुसि क़त्ल कंदुसि जेॾी महिल धमकी मिली आहे त उहे कूफे जा माण्हू 80,000 ताईं जो तादाद अचे थो रिवायतुनि में त 80,000 कूफे वारनि बेअत कई हुई पर इब्न ज़ियाद जे सख़्ती करण ते 80,000 मंझा सिर्फ़ 3,000 निकिता जेॾी महिल कूफे जे दारुल इमारत जो साईंजन घेरो कयो आहे इब्न ज़ियाद पंहिंजी चाल हलाई तां जो जेॾी महिल मग़रिब जी निमाज़ पढ़ियूं त 3,000 मजा सिर्फ 3 माण्हू बचा जेॾी महिल रात जी ऊंदाही थी सिज लही वियो आहे इमाम मुस्लिम कूफे जे गली में हलण लॻा आहिनि त उहे 3 माण्हू बि हलिया विया ही मदीने जो मुसाफ़िर कूफे जे शहर में अकेलो रहिजी वियो हलंदा वञनि हाणे वञनि त काॾे वञनि रात रहनि त किथे रहनि कूफे जी संग दिल आबादी कूफे जा बेवफा माण्हू जितां इमाम मुस्लिम लंघे त पंहिंजे घर जा दर बंदि करे छॾनि इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे जेको बि इमाम मुस्लिम खे पनाह ॾींदो उन जो सिर कलम कयो वेंदो जेको उन खे क़त्ल करे उन जो सिर खणी ईंदो उन खे वॾा इनाम ॾिना वेंदा होॾो सख़्ती होॾो लालच
बई शयूं कढाए करे कूफे जे माण्हुनि जे मिजाज खे बदिलाए छॾियूं। उहे यार मां अखियार बणिजी विया, दोस्त मां दुश्मन बणिजी विया। आख़िर हज़रत इमाम मुस्लिम खे गिरफ़्तार कयो वियो ऐं कूफे में इमाम मुस्लिम खे उन्हनि मुरीदनि उन्हनि हुबदारनि जे साम्हूं सर कलम कयो वियो। नबी जे घराणे जो इमाम हुसैन जो कासिद कूफे जे हुबदारनि जे अॻियां उन जो रत हारियो वियो। पोइ इमाम मुस्लिम खे कूफे जे चौराहे ते उन जो सिर लड़कायो वियो। इब्न ज़ियाद ऐलान थो करे जेको बि हुसैन जो साथी थींदो उन जो इहो हाल बणायो वेंदो। मुंहिंजा दोस्तो कल्ह ताईं जेके बाहूं पिया ॿधनि चीर चीर पिया चवनि अॼु उहे दुश्मन बणिजी इमाम मुस्लिम जे सिर खां गुज़रनि पिया त टहक ॾींदा गुज़रनि पिया। मुंहिंजा दोस्तो ख़बर यार जी थी परख सां पवे बिना पर कजे यार हर को चवे। सच्चे कूड़े जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं आज़माइश थींदी आहे, इम्तिहान थींदो आहे। मुंहिंजा दोस्तो हिक तरफ़ लोभ ऐं लालच ॾिनी वई, ॿिए तरफ़ धमकी ऐं सज़ा जी सख़्ती वारी धमकी ॾिनी वई। मुंहिंजा दोस्तो कूफे जा माण्हू मुंहं मटे विया। नबी जे बच्चे जो सिर मुबारक कूफे जे चौराहे ते लड़कियल रहियो। इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे त मूं ॿुधो आहे मुस्लिम जा ॿ पुट बि आयल आहिनि जेको उन्हनि जा सिर कटे खणी ईंदो उन खे वॾो इनाम ॾींदुसि, वॾी उन खे मां दौलत ॾींदुसि, पर जेको उन्हनि पुटड़नि खे पनाह ॾींदो उन खे सख़्तु सज़ा ॾींदुसि, उन जे बच्चनि खे यतीम बणाईंदुसि। मुंहिंजा दोस्त हज़रत इमाम मुस्लिम पंहिंजे बच्चनि खे काज़ी शुरेह वटि छॾे वियो जेको कूफे जो वॾो आलिम हुयो, काज़ी हुयो। काज़ी शुरेह वटि पंहिंजे बच्चनि खे छॾे निकितो हुयो। मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल काज़ी शुरेह इहो ऐलान ॿुधो आहे कूफे जे गलियुनि में पढ़ो अची रहियो आहे जेको मुस्लिम जे बच्चनि खे मारे क़त्ल करे उन्हनि जा सिर खणी ईंदो उन खे हेतिरा इनाम मिलंदा। जेॾीमहिल काज़ी शुरेह इहो ऐलान ॿुधो आहे उन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया त मुस्लिम पंहिंजा बच्चा मूं वटि अमानत छॾे वियो। अॼु जे मुंहिंजे घर में नबी जा शहज़ादा क़त्ल थी विया त क़यामत जे ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा जे अॻियां मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि, हुज़ूर जे अॻियां मां कहिड़ो कंधु खणंदुसि। मुंहिंजा दोस्त राति ढली वई, ओॾी महिल बचड़ा कमरे में सुतल हुया। काज़ी शुरेह पंहिंजे पुट असद खे चयो असद उथी शहज़ादनि खे उथारे मूं वटि वठी आ। कच्ची निंड मां जेॾीमहिल ॿिन्ही शहज़ादनि खे उथारियूं, हिकिड़े जी उमिरि 8 साल, ॿिए जी उमिरि 6 साल, कच्ची निंड मां उथिया ओॾी महिल काज़ी शुरेह जे अॻियां आया। काज़ी शुरेह उन जे नूरानी चेहरनि खे ॾिठो, फातिमतु ज़हरा जे चमन जा गुलड़ा, मदीने जा मुसाफ़िर उन्हनि जे चेहरनि नूरानी चेहरनि खे ॾिसी काज़ी शुरेह जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं उन्हनि बचड़नि खे मथड़नि ते हथ फेराइण लॻो। उन्हनि बच्चनि खे इहा ख़बर न हुई त को असांजो अबू शहीद थी वियो आहे। उन्हनि खे इहा ॻाल्हि न हुई त असां परदेस में यतीम बणिजी विया आहियूं। जेॾीमहिल आधी राति जो काज़ी शुरेह उन्हनि जे मथड़नि ते हथ फेराया त नंढड़ो बच्चो इब्राहिम पंहिंजे वॾे भाउ खे चए पियो त अता आधी रात जो काज़ी शुरेह असांजे मथनि ते हथ फेराया आहिनि। इएं
असांजे कबीले बनु हाशिम में मोहम्मद मुस्तफा जे घराणे में इएं थींदो आहे जंहिंजो पीउ मरी वेंदो आहे जेको यतीम बणिजी वेंदो आहे उन जे मथे ते इएं हथ फेराइबा आहिनि छा असां यतीम थी विया आहियूं पाण में या गुफ्तगू जो करण लगा काज़ी शुरे रोई चे तो हा बच्चा तव्हांजो अब्बो तव्हां खां विछड़ी वियो तव्हां परदेस में यतीम बणिजी विया आहियो हाणे तव्हांजे लाइ बि कूफे जा सिपाही ॻोल्हा में तलाश में ओ बचड़ा आउं चाहियां थो मतां मुंहिंजे घर में तव्हां शहीद कया वञो हाणे तव्हां मां पंहिंजे पुट असद खे चवां थो हिकिड़ो काफ़िलो आहे जेको मदीने वञण वारो आहे तव्हांखे उन काफ़िले सां कढाईंदो त जीअं तव्हां पंहिंजे अमुन वारी जाइ पंहिंजे नाने मुहम्मद जे मदीने में वञी पहुचो बचड़न जो ॿुधो असांजो अब्बो विछड़ी वियो अम्मा बि जुदा अब्बो बि परदेस में धार बचड़ा रोअण लॻा काज़ी शुरे मथे ते शफ़क़त जा हथ घुमाए पुट खे चई त बचा हिननि शहज़ादनि खे वठी अदब सां एतिराम सां ओ बाबुल इराक़ीन खां हिकिड़ो काफ़िलो मदीने वञे थो हिननि बचड़नि खे मदीने जे काफ़िले सां मिलाए त वञी पंहिंजे अपाणे वतन ते पहुचनि मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल असद वठी ॿिन्ही बचनि खे वठी आयो आहे त ओॾीमहिल काफ़िलो निकितो पे असद चयो त मतां कूफे जा सिपाही मूंखे ॾिसी वठनि पुट इहो काफ़िलो वञे थो वञो ड्रोड़ो ड्रोड़ो पहुचो वञी काफ़िले खे पाण वापसि मोटियो नंढड़ा जो ड्रोड़नि काफ़िलो निकिरी वियो काफ़िलो तेज़ सवारियूं ड्रोड़ाए निकिरी वियो कूफे जे बहराड़ी में रेगिस्तान में पथरेली ऐं कंडर वारी ज़मीन में इमाम मुस्लिम जा बचड़ा अकेला रहिजी विया वञनि त काॾे वञनि दाह ॾियनि त कंहिंखे दाह ॾियनि मुंहिंजा दोस्तो इएं रेगिस्तान में हलंदा रहिया का मंज़िल न आहे किथे वञनि जेके गुलाब जे गुलनि ते पंध करण वारा अॼु कूफे जे पत्थरनि ते हलंदे हलंदे उन्हनि कंडनि में उन्हनि जा पेर छिलजी विया उन्हनि जा गुलाब जे गुलनि जहिड़ा नाज़ुक कदम उन्हनि मां रत वहण लॻो आहे मुंहिंजा दोस्तो ओचितो हिकिड़ो सिपाहियुनि जो दस्तो गश्त ते हुयो उनजो गुज़र थियो आहे उन्हनि जो ॾिठो त ही बचड़ा चोॾहीं जे चंड जहिड़ा चेहरा हेठि लही पुछा कयूं त छोकिरा केरु आयो समझो त यतीम ते हर को बाझ कंदो आहे यतीम खे हर को प्यार ॾींदो आहे चवण लॻा त चाचा साईं असां मुस्लिम जा यतीम बचायूं असांजो अब्बो विछड़ी वियो उन सिपाही लथो आहे ऐं ज़ोर सां लपाट हयईं बचड़े के जोर सां गल ते लपाट हयईं असां सारो ॾींहुं मुस्लिम जे बचन खे ॻोल्हींदा रहिया आहियूं तव्हां हिते था रलंदा वठो उनखे अचे लपाटुनि सां ॿिन्ही ॿारनि खे मारण शुरू कयईं मूं अर्ज़ु कयो त जॾहिं दुनिया जो लोभ लालच मन में ईंदी आहे मेहर मोकिलाए वेंदी आहे रहम निकिरी वेंदो आहे कुर्सी जो नशो इक़्तिदार जो नशो इंसान खे अंधो बणाए छॾींदो सिपाही मारण लगा बचड़ा रोण लगा त चाचा असां भला तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे असांजो जुर्म कहिड़ो आहे असांखे हेॾो जो मारियो था असांजो ॾोह त ॿुधायो असां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे जी बसि तव्हांजो ॾोह इहो आहे जो तव्हां मुस्लिम जा पुट आहियो तव्हां हुसैन जे कासिद जा पुट आहियो मुंहिंजा दोस्त उन्हनि खे रसियुनि में ॿधऊं रसियुनि में बचड़नि खे ॿधी ऐं कूफे जे जेल खाने में वठी आया जेल जो तारो हो जेल जो जेको वॾो ऑफिसर हुयो उन जो नालो हुयो मशकूर अहल बैतन जो हुबदार हुयो उन जेॾीमहिल ॾिठो
त नंढड़ा बचड़ा पैर उन्हनि जा ज़ख़्मी आहिनि उन्हनि जे गलनि ते जेके नपाटूं लॻियूं आहिनि उन्हनि जा निशान गलनि ते ठहियल आहिनि मुंहिंजा दोस्तो उन मशकूर उन्हनि जूं रसियूं खोलियूं आहिनि मानी घर ॾों खणी आयो उन्हनि बचड़नि खे मानी खारायईं ख़िदमत कयईं चई पुटड़ा मां तव्हांजे नाने मुहम्मद जो हुबदार आहियां तव्हांजे बाबे हुसैन जो ऐं मुस्लिम जो हुबदार आहियां आउं तव्हांखे मदीने पहुचाईंदुसि उन्हनि खे शफ़क़त जा हथ ॾेई करे उन्हनि खे मानी खाराए आराम कराए ॿी राति थी आहे पंहिंजे भाउ खे चयईं त हिन बचड़नि खे हिकिड़ो काफ़िलो इराक जो वञण वारो आहे जेको हितां निकिरंदो इहो काफ़िलो बसरे वेंदो बसरे खां मदीने वेंदो हीअ मुंहिंजी मुंडी अथई मुंहिंजो भाउ बसरे जो वॾो ऑफिसर आहे हीअ मुंडी मुंहिंजी उनखे ॾेखारजांइ या निशानी ॾिजांइसि त हिननि बचड़नि खे ख़ैर सलामती सां मदीने पाक पहुचाए मुंहिंजा दोस्तो ॿी राति जो बेगा वक़्त में मशकूर पंहिंजे भाउ सां गॾाए बचड़नि खे ॿाहिरि कढियो आहे ऐं रवानो कयो आहे जेॾीमहिल शहर खां ॿाहिरि निकिता त काफ़िलो वञे पियो मशकूर जे भाउ जो पुट इहो ॾिसो था इहो काफ़िलो वञे थो बसरे ॾे तव्हां हिन में शामिल थी वञो बचड़ा टोड़िया मुंहिंजा दोस्तो काफ़िलो निकिरी वियो वरी कालो की राति वांगुरु साॻो कूफे जो सहरा साॻो बचड़ा अकेला तव्हांजो मुंहिंजा दोस्तो रोंदा रहिया तड़पंदा रहिया केरु उन्हनि जी फिगा फरियाद ॿुधण वारो बि न हुयो मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल ॾींहुं थियो आहे हिकिड़ो पाणी जो चश्मो हुयो कूफे जे ॿाहिरों उन चश्मे जे किनारे ते हिकिड़ो पुराणो वण हुयो उन वण जे अंदरि ख़ाली पोर हुयो ॿई बचड़ा लिकी विया उन पोर जे अंदरि मतां दुश्मन ॾिसी वठनि मतां वरी पकड़नि मतां वरी असांखे मार कुट कनि उन पोर जे अंदरि लिकी विया वण जे उन ख़ाली खाध जे अंदरि लिकी वेठा आहिनि मंझंदि जो टाइम थियो आहे बसरे जी हिकिड़ी कूफे जी हिकिड़ी औरत आहे जेका पाणी भरण जे लाइ उन चश्मे ते आई चश्मे मां पाणी भरे पई ओचितो पाणीअ में पाछूलो वण जो ॾिठई त उन पोर में उनखे ॿिनि बचड़नि जूं सूरतूं नज़र आयूं माई जो नज़र करे ॾिठो निहारी ते सोनी सूरत वारा बचड़ा आहिनि समझी वई सूरतूं सुञाणे वई त मदीने जा मुसाफ़िर आहिनि ही त मदीने शरीफ़ जा महिमान आहिनि कूफे वारनि हिननि सां वॾी बेअदबी कई आहे वॾी ज़ियादती ऐं ज़ुल्म कयो आहे उन माई चयो त बचड़ा अचो मूंखे भाकुर में वठाव मुंहिंजी पोतीअ में तव्हांखे लिकायां मूंखे दुश्मन न सम्झिजो मां हुसैन जी हुबदार आहियां जेॾीमहिल माई उन्हनि बचनि खे वठी पंहिंजी सीने सां लायो भाकुर पातो आहे बचड़ा रोई चवनि था अम्मा अॼु तुंहिंजे प्यार खे यादि करे असांखे चीचल अम्मा यादि अची वई आहे माई चवे थी पुट दिलगीर न थियो आउं तव्हांजी ख़िदमत कंदसि ॿिन्ही बचनि खे लिकाए पंहिंजी दामन में घर आंदो अथई उन माई जी जेका सरदार हुई जेका माई बानी हुई उहा आल बैतन जी उबदार हुई उनखे ॿुधाई त बीबी अॼु बिना दावत जे मुस्लिम जा बच्चा तुंहिंजा महिमान थिया उन माई मुस्लिम जे बच्चन के भाकुर पातो प्यार ही मोहब्बत ॾिनी जी बच्चा हिन घर के तव्हां पंहिंजो घर समझजो हाणे तव्हांजी
जेतिरे क़दुरु थी सघी आऊं ख़िदमत कंदसि बस हिकिड़ी तमामा मूंखे उम्मीद आहे त क़यामत जे ॾियारे पंहिंजे नाने मोहम्मद करीम वटि मुंहिंजी सिफारिश कजो पंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा वटि मुंहिंजी सिफारिश कजो उहा माई उन्हनि खे मानड़ी खारायईं ख़िदमत कयईं हर तरह सां ख़बरगिरी कयईं उन्हनि बच्चनि खे राति थी आई कमरे में सुम्हारी माई जो मुड़स उनजो नालो हो हारिस रात ढली देर सां आयो ज़ाल पुछुसि त हेतिरी देर सां आयो ही ॻाल्हि छा आहे सा कींदो पियो चई त तोखे ख़बर नाहे मुस्लिम जेको हुसैन जो कासिद बणिजी आयो हो उहो क़त्ल थी वियो आहे उन जा ॿ पुट उहे कूफे जे जेल खाने जे दारोगे उन्हनि खे मिली भगत करे भॼाए छॾियो आहे उहे गुम थी विया आहिनि इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे जेको उन्हनि बच्चनि खे मारे उन्हनि जा सिर खणी ईंदो उन्हनि खे इनाम मिलंदो जेको गिरफ़्तार करे वठी ईंदो उन खे इनाम मिलंदो सो आउं सॼो ॾींहुं इन ॻोल्हा में हुयुसि इहे बच्चा हथ अचनि त मां इनाम हासिल कयां माई जो ॿुधो बच्चा त असांजे घर में हे ज़ालिम उन्हनि जो मारो माई ॾकण लॻी निड़ी ख़ुश्क थी वियसि चप सुकी वियसि चवण लॻी त पोइ मुंहिंजा घर वारा ओ हारिस बच्चनि खे जे गिरफ़्तार कराईंदे या क़त्ल कंदे दुनिया दौलत कहिड़ी शइ आहे दौलत अॼु आहे सुभाणे फुरिजी वेंदी सुभाणे क़यामत जे ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा जे दरबार में तूं कहिड़ो जवाब ॾींदे रसूल जे साम्हूं तूं कहिड़ो कंदू खणंदे ज़ाल खे चवण लॻो मूंखे इहे भाषण न ॾे मूंखे तकरीर न ॿुधाए मूंखे ख़बर आहे त मूंखे छा करणो आहे छा न करणो आहे बसि मां इन तलाश में आहियां मूंखे उहे छोकिरा मिली वञनि त मां इनाम हासिल कयां माई हिन खे सम्झाईंदी रही पर हुन पंहिंजे ज़िद ते होड ते क़ाइम रहियो मुंहिंजा दोस्त माई पासड़ो वठी उन कोठे खे कुर्फ़ लॻाए बंदि करे छॾियो आहे हिन खे मानी खाराए सुम्हारे छॾियईं राति जो बेगा वक़्तु आहे पोयों भाङो राति जो आयो त ॿई बचड़ा उथिया आहिनि पर रोअण लॻा आहिनि वॾो भाउ रोई उथियो आहे चवे थो अदा इब्राहिम मूं हींअर ख़्वाब ॾिठो आहे जंहिं ख़्वाब मूंखे रुआरे छॾियो आहे हज़रत नंढड़ो इब्राहिम तो पुछे त अदा छा तो ख़्वाब ॾिठो आहे चई मां ॾिसां थो मदीने वारे साईं नाने मोहम्मद जी दरबार लॻी पई हुई हुज़ूर चल वेठा आहिनि हुज़ूर जे दरबार में मौला अली हैदर करार भी बैठो सैयदा फातिमत ज़हरा भी बैठी हुई मुझो बाबू मुस्लिम बिन अकील भी हाजिर हुयो हुजूर फरमान पिया मुस्लिम तू त आए पर पंहिंजा बच्चा कोन आंदई ए मुस्लिम पंहिंजे बचड़नि खे मोहम्मद इब्राहिम खे किथे छॾे आयो हुई त बाबा साईं पियो चवे त या रसूल अल्लाह बस मुंहिंजा बच्चा बि मुंहिंजे पुठियों अचण वारा आहिनि ॼाण पहुचण वारा आहिनि ॼाण तव्हांजे रोज़ कौसर जा प्याला पीअण वारा आहिनि इहो मूं ख़्वाब ॾिठो आहे त बाबा साईं इहे फरमाइनि पिया मां सम्झां थो हाणे असांजे बि शहादत जो वक़्तु अची वियो आहे नंढड़ो रोई चवण लॻो त अदा मूं बि इहो साॻियो ई ख़्वाब ॾिठो आहे जेॾी महिल ॿई भाइर हिक ॿिए खे भाकुर पाए रोअण लॻा आहिनि उन रोअण जे आवाज़ ते हारिस सुजाॻ थी पियो ज़ाल खे निंड न हुई उहा बि वेठी हुई पुछा पुछी रोअण जो आवाज़ किथां आयो आहे की सुम्ही पियो पाड़े वारनि जो आवाज़ चई न पाड़े जो आवाज़ न आहे हीअ त असांजे घर मां आवाज़ अची रहियो आहे
माई रोकण लगी ही तकड़ो थियो आवनी वो कुर्फ भगई मुझा दोस्तों जिन मल कुर्फ भगई छाज से बत्ती बाई दियो रोशन कई दिसे त चोटी ते चंद्र जेड़ा सुहना चेहरा एक बेखे भाकुर पायूं ज़ार ज़ार रोई रहा है। जी हाँ मां मुस्लिम जे बच्चन के गोले 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 मां सरकरदान सो मुझे घर में न जाए यकदम उन्हनि के जोर सां मारण शुरू कयई धकण शुरू कयई माई विच में अची वई जे ओ ज़ालिम हिननि तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे हिननि खे छो थो एतिरो मारी चई तूं हटी वञ घर वारी न त तोखे बि मारे छॾींदोसांइ। मुंहिंजा दोस्तो जॾहिं दुनिया जी लालच पैसे जी लालच मन में अची वेंदी आहे दीन मोकिलाए वेंदो ईमान मोकिलाए वेंदो इस्लाम मोकिलाए वेंदो खुदा जो खौफ मोकिलाए वेंदो। दादू वारा कन खोले ॿुधो मता किथे दुनिया जे नशे में मता रब जो दर छॾे ॾियो मता दुनिया जे लोभ ऐं लालच में ग़रीबनि सां ज़ुल्म कयो मता दुनिया तव्हांखे यज़ीद बणाए छॾे मता पैसो तव्हांखे हारिस बणाए छॾे मता कुर्सी इक़्तिदार तव्हांखे इब्न ज़ियाद न बणाए छॾे। हिन दुनिया ते सोचे संभाले कदम खणजो बादशाही रब जी आहे हुकूमत मुंहिंजे रब जी आहे कंहिंसां दौलत जे ज़ोर ते ॾाढ न कजो छो त अल्लाह ताला खे ज़ालिम माण्हू असुल न वणंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो बचड़नि खे मारण लॻो आहे ओॾी महिल उहा ज़ाल विच में पई आहे उनखे ज़ोर सां लत हयईं माई वञी किरी आहे खंबे सां वञी लॻी आहे उनजो मथो फाटी पियो रत वहण लॻो माई वरी बि उथी बचनि खे अचे भाकुर पातो आहे रोई चवे थी ओ हारिस ओ ज़ालिम मूं त हिननि बचनि खे ईअं चयो त पंहिंजो घर सम्झजो ही अमन वारो घर समझो मता बच्चा इए समझन त मूं उन्हनि सां धोखो कयो आहे त पोइ क़यामत जे ॾियारे मां फातिमत ज़हरा जे जवाब कहिड़ो ॾींदसि। नबी जी न्याणी फातिमत ज़हरा जो मूंखां पुछे त मुंहिंजा बच्चा तुंहिंजे घर में आया तो कीअं उन्हनि खे गिरफ़्तार करायो त पोइ मां कहिड़ो जवाब ॾींदसि। अमल मूंखे मार पो हिननि बच्चनि जो नालो वठ। मुंहिंजा दोस्तो रसियुनि सां ॿधी बच्चनि खे हीअं ज़ोर सां उछलायईं ज़मीन ते पाण तर ते सुम्ही पियो आहे माई बेहोश थी वई आहे सुबुह जो सवेल उथियो आहे बच्चनि खे किलींदो फुरात जे किनारे वठी आयो माई खे होश आयो उहा बि पोयों टोड़ी आहे हारिस जो पुट बि आयो आहे हारिस तो चवे त मूंखे त इनाम खटणो आहे पुट चवे तो बाबा माही बच्चा न मारण ॾींदो साए साल चवे थी हिननि बच्चनि खे न मारण ॾींदी साए जी तव्हां ॿिन्ही खे बि मारे छॾींदुसि पर इनाम ज़रूर खटंदुसि। मुंहिंजा दोस्तो बिलाख़िर ईअं थियो जो पंहिंजी ज़ाल खे बि क़त्ल कयईं पंहिंजे पुट खे बि मारी दुनिया जो नशो पैसे जी लालच। मुसलमानो जेको रिश्वत थो वठे पैसे जी लालच परावन प्लाटन ते कब्ज़ो थो करे इहा त दुनिया जी लालच ग़रीब मिस्कीन पंहिंजे न्याणी जे लाइ रत जी पसीने जी कमाई न्याणी जो ॾाह झुग कयो हे राति जो जेको खाट राणी सॼो अलाह ताला चलो करे थो ख़बर अथई त इन ग़रीब पीउ जे दिल में छा निकिती हूंदी ओ चोरी चोरी करण वारा ओ कबू खान सॾाइण वारा इहा दुनिया केतिरा ॾींहं खाईंदे ओ ऑफिसर साहब ओ वॾेरा साहब ओ पुलिस वारा साहब ओ एसएचओ साहब इहा दुनिया फानी अथई दुनिया बेवफा बेबका अथई इन दुनिया जे ज़ोर ते कंहिंजी दिल न दुखाए कंहिंजी दिल न आज़ार मता किथे अल्लाह जे फुकर जो शिकार न बणिजी दादू वारो हिकड़ी मां गुज़ारिश कंदुसि तव्हांखे दिलियूं हाज़िर कयो त मार गुनाह हज़ारे गुनाह आहिनि
चोरी किन गुनाह, ज़िना गुनाह, शराब गुनाह, नमाज न पढ़न गुनाह, बेदीनी जा कम करण हजार गुनाह आहिनि, पर सभिनी गुनाहनि खां वॾे में वॾो गुनाह अथव कंहिंजी दिलि ॾुखाइण, कंहिंजी दिलि खे सताइण, कंहिंजी दिल के रंजाइण, इन्हे जड़ो ॿियो को वॾो गुनाह आहे ई न। मदीने वारे साईं फरमायो अदियतुल मोमिन नक्सिल काबत सबईन मर्र, के मोमिन जी दिल रंजाइण एॾो गुनाह आहे जीअं को माण्हू 70 भेरा काबे खे ड्राहे, बेतुल्ला के ड्राहे, हिकिड़ो भेरो न, ॿ भेरा न, 70 भेरा काबे के ड्राहे, उन्हों के मुसलमान मोमिन जी दिल रंजाइण। मुसलमानों कंहिंजी दिल न ॾुखायो, कंहिंसा ज़ुल्म न कयो, कंहिंसा हक़ तलफ़ी न कयो, छो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ज़ालिमनि खे इन्नमा युअख़िरुहुम, मां रब मोहलत ॾियां थो, डिघी रसी ॾियां थो, इन डिघ रस ते मग़रूर न थियो। मुंहिंजा दोस्तो बच्चन खे क़त्ल कयईं, उन्हनि जा सिर खयईं, इब्न ज़ियाद वटि आयो, पंहिंजी ज़ाल बि मारी, पुट बि मारी, बचड़नि खे शहीद करे सिर खणी आयो। जहिड़े ज़ालिम तो हिन बेगुनाह शहज़ादनि खे मारे वरी उन जा सिर मूं वटि खणी आयो हुई। हुकुम ॾिनई जल्लाद खे इन हारिस जो बि सिर कलम कयोसि, सिर बि कटिजी वियो, न ख़ुदा ही मिला न विसाले सनम, न इधर के रहे न उधर के रहे, न पैसो मिलियो न दौलत मिली, बच्चा भी विया, घर भी वियो, सिर भी वियो, ऐं जहन्नम जो ॿारणु पियो। मुंहिंजा दोस्तो कूफे जे चंद माण्हुनि नबी जे बच्चन सां ज़ुल्म कयो, ॾाढ मुर्सी ॾेखारी, ख़ुदा जो कसम सिर्फ़ चंद सालनि जे अंदरि रब फ़ैसिलो कयो, मुख़्तार बिन उबैदा सकफ़ी थियो। मुंहिंजा दोस्तो हर हिकु ज़ालिम खे, हर हिकु कूफी खे, हर हिकु यज़ीद जे लश्करी खे क़त्ल कयईं। मुंहिंजा दोस्तो कुदरती सज़ाऊं मिलियूं। हिकिड़ो माण्हू हो मैदान करबला में, हज़रत इमाम हुसैन चयो त पाणी असांखे केरु प्यारींदो, त हिकिड़ो यज़ीदी साम्हूं बीठो हो, उन चयो हुसैन तोखे दुनिया जो पाणी न मिलंदो, तूं ईअं उञो मरी वेंदे। इमाम हुसैन जे ज़बान मां लफ़्ज़ निकिता अल्लाहुम्मा ज़म्मिहु, या अल्लाह इनखे उञ मुसल्लत करीस, मौला इनखे उञारो करीस। अचे जो उञ लॻसि, फुरात जे किनारे ते वियो, पाणी पियो पीए, उनजो पेट भरिजी वियो, ईअं पियो लॻे जीअं उठ जो पेट हूंदो आहे, उठ जो एॾो पेट भरिजी वियुसि, पर उञ न पई लहे, रड़ पियो करे, घोड़ा उञ मरी वियुसि, घोड़ा उञ मरी वियुसि, या हुसैन उञ मरी वियुसि, पर उञ न लथी। इमाम हुसैन लफ़्ज़ सच्चा थी विया, के अंधा थी विया, के मंडा थी विया, के लूला लंगड़ा थी विया, उन्हनि जा बच्चा भी बर्बाद थी विया। जन्म इमाम हुसैन जे खिलाफ थोड़ो भी कदम खयो, अल्लाह जी ज़ात उन्हनि खे दुनिया में सज़ा ॾिनी ऐं आख़िरत जी सज़ा अञा पोइ वदा। ओ मिठा त दुनिया में रही करे कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंजी दिल न आज़ारियो। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जेको ज़ुल्म करे थो, अल्लाह तबारक व तआला ज़ालिम खां दुनिया में ई जल्दी बदिलो वठंदो। मुंहिंजा दोस्तो त ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼो। अॼु हिन भलारी महफ़िल में, भलारे हिन मौके ते तव्हां सभु वाइदो कयो त इंशाअल्लाह कंहिंजी दिलि न ॾुखाईंदासीं। मथे हथ खणो, कंहिंजो हक़ न खाईंदासीं, हथ मथे खणो, कंहिंजो हक़ न खाईंदासीं। हिकु ॻाल्हि तोखे अमल में अची वञे न, हे जलसो सॼो सजायो, हे ॾाहिरनि जा ख़र्च सभु सजाया थी विया, महिनतूं सभु सजायूं थी वियूं। अॼु वाइदो कर त इंशाअल्लाह कंहिंजो हक़ न खाइबो। जंहिंजो हक़ को रहियल अथई न, हितां मोटी त वञी सॾे हुनखे मोटाए ॾे।
हलाल खा बच्चन के हलाल खारा खुदा जो खौफ रखे करे पंजी जिंदगी खुदा जे खौफ वारी गुजार तुझी दुनिया भी आबाद तुझी आखिरत भी आबाद अल्लाह भी राजी मदीने वारो साईं भी राजी थींदो मुझा दोस्तों जने चंगा अमल कया उन्हनि जे लाइ बिनी जहान जी सोभ ऐं कामयाबी आहे रब करीम शाल असांजो गॾजण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मदीने वारे मीर जे सदके रब करीम शाल इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله نصاري جماعت راضي थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं मौला सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं कर्ज वारनि जा कर्ज ला बीमारनि के शिफा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर या अल्लाह जेके ही जहान का पर्दो करे विया आहिनि मौला उन्हनि जे कब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर बख्शल खान ज़ोर जे कब्र ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर जेकी हुज़ूर जा उम्मती फौत थी विया उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो बागीचो बणाओ या अल्लाह इन लाहिरनि जे रिज़्क़ में रोज़ी में बरकतूं नाज़िल फरमा मौला जेकी भी हिन महफ़िल में हाज़िर थिया आहिनि उन्हनि सभिनी जे मथां मेहर नज़र फरमा सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा करबला जे शहीदनि जे सदके मौला हिन पूरे मजमे जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا الله